हजरत किबला महबूब मुर्शिद दिलबर साईं नारे तकबीर नारे रिसाला नारे हैदरी तुझो साईं मोजो साईं तुझो साईं मोजो साईं आला रखने सभई यही रहो बाकी पोया भी दोस्त आयो स्टेज ते जेके बैठल होंदे अल्लाह के केड़ा मञण वारा आहिनि फर्ज़ पंहिंजी वेही रहो रसूल के मञण वारा आहियो रसूल जा मञण वारा आहियो वेही रहो तुम साहब अल बैत पैंतन पाक मौला अली के मञण वारा आहियो वेहो न जे ज़ाल जा मुरीद को भली बीठा हुजो जे मौला अली जा मुरीद आहियो त वेही रहो मौला अली जा हुबदार मुरीद आयो पोया भी स्टेज ते जेके बीठल हुन ते बैठ कर अगा भी حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فلنولينك قبلة ترضاها صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो अल्लाह जा लख करोड़ करम है मुझे मालिक करीम असा के हिय बरकतन भरी महफिल नसीब फरमाई है ना मुबारक महफिल जो उन्वान मौजू है रज़ाए मुस्तफ़ा यानी मदीने वाले साईं जी रज़ा रज़ा छा के सॾिबो आहे कंहिंखे खुश करण कंहिंजी खुशनूदी हासिल करण अहिड़ो कमु करण जंहिंमें अॻिलो ख़ुशि थिए इनखे सॾिबो आहे रज़ा तव्हां हे चारई ॼणा खुशनूदी चाहण कंहिंखे अहिड़ो कमु करण जंहिंसां उनजी दिलि राज़ी थी पवे रज़ा जो लफ़्ज़ सिंधी आहे तव्हां सां सभई ॻाल्हाईंदा आहियूं मदीने वारे साईं जी रज़ा मिठे मोहम्मद करीम जी रज़ा को कंहिंजी रज़ा चाहींदो आहे को कंहिंखे ख़ुशि करणु चाहींदो आहे को कंहिंजी खुशनूदी चाहींदो आहे पर मोमिन बानो उहो आहे जेको पंहिंजे नबी मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जी रज़ा छाजे करे त मदीने वारे साईं जी रज़ा में ख़ुद अल्लाह राज़ी जंहिंते मदीने वारो साईं राज़ी आहे उन ते ख़ुद अल्लाह राज़ी ऐं रज़ा जो ज़िद हूंदो आहे कावड़ ये रात जो ज़िद ॾींहुं आहे ॾींहं जो ज़िद रात आहे
बीमारी जो जिद चंग भलाई आ, चंग भलाई जो जिद बीमारी आ। इन तरह सां रज़ा कंहिंखे ख़ुशि करणु ऐं उन जो जिद आहे नाराज़गी, गुस्सो, कावड़, गज़ब। यादि रखो त मुस्तफ़ा करीम जी रज़ा में अल्लाह जी रज़ा आहे ऐं मदीने वारे साईं जी नाराज़गी में अल्लाह जी नाराज़गी आहे। जेते मदीने वारो साईं राज़ी आहे उहो सम्झे त मूं ते अल्लाह बि राज़ी आहे। पर जेते मदीने वारो ताजदार राज़ी नाहे ख़ुदा ना ख़ास्ता त उन ते अल्लाह बि दमरियल आहे, उन ते मालिक जो बि कहर ऐं गज़ब हूंदो, छो त हुज़ूर जी रज़ा में ई अल्लाह जी राज़ी आहे। को असां इंसान आहियूं, को पंहिंजे पीउ खे राज़ी करणु चाहींदो आहे, को जीजल माउ खे राज़ी करणु चाहींदो आहे, को भाउ खे राज़ी करणु चाहींदो आहे, को वॾेरे खे राज़ी करणु चाहींदो आहे, को वरी ज़ाल खे राज़ी करणु चाहींदो आहे। दिल सां ॻाल्हि लॻेव त खिलजो। हर कंहिंजी दिल जी तमन्ना जुदा हूंदी आहे, हर कंहिंजे चाहतुनि जा मर्कज़ ऐं महवर जुदा हूंदा आहिनि, पर ही दुनिया वारनि जी ॻाल्हि आहे। अचो त ॻाल्हि कयूं उन ज़ात जी जेका ज़ात असां सभिनी जी ख़ालिक ऐं मालिक आहे, जेको पूरी काइनात जो ख़लक़िणहार आहे, उपाइणहार आहे, निपाइणहार आहे, जेको जहाननि खे हलाइण वारो आहे, उहो मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम, उहो अहकमुल हाकिमीन, उहो रब्बुल आलमीन, उहो कंहिंखे राज़ी कंदो आहे। सुभान अल्लाह। दुनिया जा माण्हू को कंहिंखे राज़ी करणु चाहे, को कंहिंखे राज़ी करणु चाहे, पर अचो त अल्लाह जी ज़ात मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम, उन खां पुछूं त मुंहिंजा मौला असां सबाननि जा पंहिंजा पंहिंजा मेयार मिक़दार आहिनि, को कंहिंखे राज़ी करे, को कंहिंखे, पर मौला तूं ॿुधाए त तूं कंहिंखे राज़ी करे। अञा मज़ो नथो अचे। सुभान अल्लाह, सुभान ये ॻाल्हि वणेव त पोइ सुभान अल्लाह चओ, ॻाल्हि सम्झ में अचेव त सुभान अल्लाह चओ। अल्लाह खां पुछूं त मुंहिंजा मौला तूं ख़ालिक, तूं मालिक, तूं कंहिंजी रज़ा चाहींदो, कंहिंखे राज़ी करणु चाहींदो। दुनिया में अल्लाह ताला जल्ल शानो जा जी मखलूक जे अंदर हज़ारे शयूं आहिनि, हज़ारे अफ़राद आहिनि, हज़ारे शख़्सियतूं आहिनि जिन खे अल्लाह पाण ख़लक़ियो आहे। उन्हनि में अंबिया बि अल्लाह जा प्यारा आहिनि, रसूल बि रब जा प्यारा आहिनि, मलाइक बि अल्लाह के प्यारा आहिनि, रसूल बि रब के प्यारा आहिनि, पर अल्लाह खां पुछूं त मुंहिंजा मौला तूं राज़ी कंहिंखे करणु चाहींदो। ऐं जे मां पंहिंजे तरफ़ां ॻाल्हि करे वञा न त सुभाणे वरी सॼे खां को उथंदो, को खॿे खां उथंदो, साईं दिलि पर साईं आयो, पर दलील कोन ॾिनी, रुॻे ॻाल्हियूं करे। जे कंहिंखे शक हुजे मां क़ुरान ऐं हदीस जा बयान कंदुसि, कंहिंखे शक हुजे त हिते उथी ॻाल्हाए त मां हुनजी छंछरी लाहियां, ऐं मां वञा मातरी ऐं पोयों वेही उल्टियूं ॻाल्हियूं करे ईअं न कजांइ जो शक ऐं शुबो थिए त हींअर ॻाल्हाए सघे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़ुरान ऐं हदीस खां ॿाहिरि न वञिबो। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, जमात एतिरो दुरूद जो आवाज़ अचे। चओ सल्लल्लाहु अलैहि
या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। हाणे अचो अल्लाह जे पाक कुरान का पुछो। रब जी ज़ात पंहिंजे मुबारक कलाम में सच्चे कलाम में फरमायो वलसौफ युतीका रब्बुक फतरदा। जरूर जल्दी ॾींदो तोखे पालणहार तुंहिंजो। ए मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम जल्द तुंहिंजो पालणहार तोखे ॾींदो पर ज़रूर ॾींदो तोखे तुंहिंजो रब ॾींदो। ए मुंहिंजा मौला तूं छा ॾींदे कीअं ॾींदे केतिरो ॾींदे कहिड़ी शइ ॾींदे। रब तो फरमाए फतरदा महबूब उहो कुझु ॾींदो मां जो तूं पाण राज़ी थी वेंदे। ए मुंहिंजो सुहिणा नबी मां अल्लाह पाण तोखे ॾींदुसि जल्दी जल्दी अहिड़ो ॾींदुसि जो तूं पाण राज़ी थी वेंदे। मुड़े ध्यान कजो। पीउ पंहिंजे पुट खे ॾींदो आहे, उस्ताद पंहिंजे शागिर्द खे ॾींदो आहे, मुर्शिद पंहिंजे मुरीद खे ॾींदो आहे, पर ॾींदो आहे पंहिंजी पंहिंजी मर्ज़ीअ सां। कॾहिं कॾहिं वॾेरा बि राज़ी थींदा आहिनि पंहिंजे के हारी नारी ते, उहे बि कुझु ॾींदा आहिनि पर ॾींदा पंहिंजी मर्ज़ी सां। कॾहिं ईअं न पुछंदा त छा ॾियां, केतिरो ॾियां, कीअं ॾियां, कहिड़ी शइ ॾियां। ॾियण बि जुदा जुदा हूंदो आहे न। के शयूं ॻणे ॻणे ॾिबियूं आहिनि, के शयूं तोरे ॾिबियूं आहिनि, के शयूं मापे ॾिबियूं आहिनि, के शयूं लिखी ॾिबियूं आहिनि। पैसा ॾिबा त तोरे ॾिबा, कच्छे ॾिबा, मापे ॾिबा, कीअं ॾिबा, ॻणे ॾिबा। पर जे ज़मीन ॾिबी त ॻणे न ॾिबी, कच्छे ॾिबी। कपिड़ो ॾिबो त उहो तोरे न ॾिबो पर उहो मापे ॾिबो। मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं अंब ॾिबा, सूफ़ ॾिबा, केला ॾिबा, ॾाढ़ूं ॾिबा त तोरे ॾिबा या ॻणे ॾिबा। हर शइ जे ॾियण जो मेयार जुदा हूंदो आहे, तरीक़ो जुदा हूंदो आहे। अल्लाह खां पुछूं मुंहिंजा मौला तूं तो फरमाई त हबीब तोखे ॾींदुसि, पर मौला छा ॾींदे, कीअं ॾींदे, केतिरो ॾींदे, ॻणे ॾींदे, तोरे ॾींदे, मापे ॾींदे, कच्छे ॾींदे, कीअं ॾींदे। रब फरमायो त इहे हिन तव्हां जूं ॻाल्हियूं, तव्हांजे ॾियण जा अंदाज़, तव्हांजे वठण जा अंदाज़, पर मां रब पंहिंजे हबीब खे ॾींदुसि, पर ईअं ॾींदुसि उनजी ताराज़ी कहिड़ी हूंदी, उनजो मापो कहिड़ो हूंदो, उनखे मेजरमेंट करण जो औज़ार छा हूंदो। रब फरमायो फतरदा जंहिंमें मुस्तफ़ा राज़ी थींदो उहो ॾेई छॾींदुसि। अञा बिहा में ठारियो सुभान अल्लाह, वरी बि चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा सुहिणा हबीब दुनिया वारनि खे ॾींदुसि पंहिंजी मर्ज़ी सां, पर तो महबूब खे ॾींदुसि तुंहिंजी मर्ज़ीअ सां। सची ॿुधायो अलाह तव्हांखे बि ॾिनो आहे या कोन ॾिनो आहे? पल पल ते रब ॾेई रहियो आहे, हर घड़ी रब पंहिंजूं नेमतुनि जा मींहं तो ते वसाए रहियो आहे।
मिले तो कौन तो मिले पर इंसान बेशुक्र हुआ जेतिरो मिलंदो तो अञा कुझु न आहे अञा कुझु न आहे हिकिड़ो माण्हू आयो मूंखे पियो चए त मुंहिंजो 22,000 एकड़ मुंहिंजी ज़मीन आहे 22,000 एकड़ ज़मीन आहे पर पूरी नथी पए मुंहिंजे लाइ का दुआ घुरो को तावीज़ लिखी ॾियो त मूंखे बरकत पए अब समझो था ना इंसान नाशुक्रो केतिरो बि मिले पर इंसान जो बोल भरजण जो नाहे उनखे ड्रो थियण जो नाहे अल्लाह हर कंहिंखे ॾींदो अल्लाह पंहिंजी मर्ज़ीअ सां हिकिड़ी माउ जा 4 पुट आहिनि हिकिड़ो लखनि सां थो खेॾे ॿिए खे वेले जी वसीयत नाहे साईं तूं सुभान तोखे चारो नाहे चवण किथे वसंदड़ शहर वीरान करी किथे वसाई वाहण कनखे दान मनी हिक जमड़ी कनखे माया दी पियो मण कनखे पानी पालकन में कनखा पिहाई पाण तेलाहूं ताहण खाटकन लिंग लतीफ जा रब जी मर्ज़ी आहे कंहिंखे घणो ॾे कंहिंखे थोरो ॾे कंहिंखे घटि ॾे कंहिंखे वधीक ॾे या रब जी चाहत रब जी मर्ज़ी आहे रब जी रज़ा है जंहिंखे जेतिरो अदा करे पर वाहिद ज़ात मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जी आहे खुदा जी मखलूक जे अंदर कुल कायनात जे अंदर जिन्ननि इंसाननि मलाइकनि 18,000 मखलूकात जे अंदर उहा वाहिद ज़ात मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जी आहे जंहिंखे रब ॾींदो आहे पर मुस्तफ़ा जी मर्ज़ी सां ॾींदो आहे ओ मुंहिंजा सोना हबीब मां रब तो तोसां वाइदो कयां त हिकिड़ो त तोखे ॾेई छॾियो थमे पर अञा बि तोखे ॾींदुसि अञा बि तोखे ॾींदुसि मुंहिंजा मौला कीअं ॾींदे केतिरो ॾींदे रब फरमायो फतरदा हबीब एतिरो ॾींदुसि जंहिंमें तूं पाण राज़ी थी वेंदे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो इमाम तबरानी माजम औसत में रिवायत आंदी आहे इमाम बैहकी दलाइलुन नबुव्वह में रिवायत आंदी आहे हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए थो त मुंहिंजे सोने हबीब मदीने वारे साईं जी ज़ाते बाबरकात हिकिड़े ॾियारे वेठा हुजनि त रब पर्दा खणाए छॾिया हीअं जो ॾिठूं त सॼी काइनात हीअं पिया ॾिसण जीअं तरीअ ते सरिया जो दाणो जेकी उम्मत थी चुकी थी रही आहे क़यामत ताईं थींदी मदीने वारे साईं हीअं सभिनी खे ॾिठो एतिरी घणी उम्मत कोन मिली जेतिरी हसनैन जे नाना खे मिठे मोहम्मद खे उम्मत मिली वरी उम्मत में जेकी रब करीम वलीय कया के गौस कया कुतुब बनाया कलंदर बनाया औताद अब्दाल बनाया मुझा दोस्तों उम्मत में बादशाह बनाया तमंगर बनाया उहे सब नेमतूं जेके हुजूर जी उम्मत के मिलियूं उहे रब मुझे दिल पर नबी के ॾेखारियूं अखियुनि सां हालांकि हुजूर उन वक्त मक्के जे शहर में हुया ऐं मक्के में सिर्फ चंद 100 माण्हू मुसलमान थिया हुया काफ़िर उन्हनि खे मारींदा हुआ ईज़ाईंदा हुया उन्हनि असाबनि खे पत्थर हणंदा हुआ मुंहिंजा दोस्त चवंदा हुआ
त मोहम्मद मुस्तफा जो दीन जान था खत्म कयूं पर मुझा दोस्तों उन्हनि खे इहा त ख़बर न हुई त मुस्तफा जो दीन रुगे मक्के में न रहंदो पर मक्के खां मदीने वेंदो मदीने खां हिजाज़ में पकड़बो हिजाज़ खां ॿाहिरि निकिरंदे शाम फतह थींदो इराक फतह थींदो मिस्र फतह थींदो रूम फतह थींदो तुर्की जो मुल्क फतह थींदो ईरान फतह थींदो तांजो मुस्तफा जे गुलामन जो मुल्क सिंध ऐं हिंद ताईं पहुची वेंदो पे चवन दे मुसलमान रुगे 200 हैं पर हुजूर के रब देखायो त अरबे खरबे मखलूक मुस्तफा जे कलमे पढ़ण वारा वो महबूब ॾाढा खुश थिया मदीने वारा साईं ये पंहिंजे उम्मत जी घणाई ॾिठो वरी उम्मत जे जेतिरा एहसान रब कया उन्हनि खे बादशाहियूं ॾिनियूं तवंगरियूं ॾिनियूं इहे सभु नेमतूं ॾिसी मुंहिंजा सुहिणा हबीब ख़ुशि थिया देर न गुज़री त जिब्रील लही आयो अर्ज़ करे थो हबीब इहा उम्मत त ॾिनी मां इहे नेमतूं त ॾिनियूं मां पर अञा तोखे वधीक ॾींदुसि बल सौफ योतीक रब्बुक फतरदा हबीब अञा एतिरो ॾींदुसि जो तूं पाण ख़ुशि थी वेंदे चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह रब फरमायो त हबीब खास तोखे मां अल्लाह जन्नत जे अंदर बहिश्त जे अंदर फआताह फिल जन्नत अल्फ क़स्र मिन लुअलु तुराबिल मिस्क ओ मुझा सुना हबीब सिर्फ तोखे मां अल्लाह 1000 मोती जा महल ॾींदुसि जेकी मिट्टी बेठो मुश्क अंबर जी हूंदी ये मायूं मां रब तोखे ॾींदुसि फी कुल कसरिन मा यंबगी लहू मिनल अज़वाज वल ख़दम हर महल जे अंदर हर माड़ी जे अंदर महबूब तुंहिंजे लाइ कुआरियूं वनाह में हुयूं हबीब तुंहिंजे लाइ खिदमत गुज़ार पाना बानियूं हूंदा ये साड़ियूं ये मां रब तोखे अता कंदुसि अल्लाह जो हुकुम लथो त महबूब इहो ॾींदोसांइ पर हुजूर ख़ुशि न थिया महबूब ख़ुशि न थिया इन अता ते हुजूर रब जो शुक्र अदा कयो रब फरमायो हबीब मां ॾिसां थो तोखे अञा ख़ुशी नज़र न आई आहे रब फरमायो त महबूब तूं जीअं ख़ुशि थींदे तीअं तोखे ख़ुशि करणु चाहियां थो रब फरमायो महबूब तूं जेका तमन्ना कर मां रब उहा अता कयां हबीबन करीमन के रब फरमायो हबीब तुंहिंजा जेतिरा बि अहल बैत थींदा तुंहिंजो घराणो थींदो तुंहिंजा बच्चा तुंहिंजी ज़ुर्रियत तुंहिंजा सैयदज़ादा उन्हनि मां हिकिड़ो बि दोज़ख में न छॾींदुसि सभिनी खे जन्नत ॾे सुभान अल्लाह मदीने वारे साईं जा अहल बैत काॾे वेंदा चओ काॾे वेंदा जन्नत में वेंदा हुजूर खे ख़ुदि पाण खे जन्नत जूं माड़ियूं मिलंदियूं हुजूर अञा राज़ी न थिया वरी हुकुम आयो हबीब तुंहिंजा बच्चा तुंहिंजी ज़ुर्रियत तुंहिंजा अहल बैत हड़ई जन्नत में मोकिलींदुसि हुजूर अञा ख़ामोश अञा महबूब चुप में रब फरमायो हबीब हाणे ॿुध मां अल्लाह तोखे हीअ महिरबानी थो कयां
जो अंतदखुल उम्मतक अल जन्नत कुल्लुहुम मुझा महबूब जेकी भी तुझा उम्मती ने सभनी के जन्नत में दाखिल कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इमाम बहकी शोफुल ईमान में यह रिवायत दिया, रब फरमायो हबीब मां रब तो के एतरो ॾींद से जो तुझो हिकड़ो उम्मती में दोज़ख में न रहंदो सभनी के छॾाए जन्नत में मोकिलींद से। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब हाणे ॿुधाए तू राज़ी आहीं चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। मुझा दोस्तों इमाम खतीब बगदादी रिवायत दिया हजरत अब्दुल्ला बिन अब्बास का हदीस मरविया मुझे सुने हबीब मदीने वाले साईं से जने इहा आयत नाज़िल थी वल सौफ युतीक रब्बुक फतरदा। हबीब तुझो रब तोखे एतिरो ॾींदो जो तू पाण राज़ी थी वेंदे। त हजरत अब्दुल्ला बिन अब्बास तो फरमाए हुजूर का पुछो वियो त या रसूल अल्लाह तू पंहिंजे रब खां कीअं राज़ी थींदे, कॾहिं राज़ी थींदे, कहिड़ी सूरत में राज़ी थींदे? त साईं फरमाइनि था ला यरदा मुहम्मदुन व वाहिदुन मिन उम्मतिही फिन्नार। तेसी ताईं मां मुहम्मद करीम राज़ी न थींदुसि जेसी ताईं मुंहिंजो हिकिड़ो उम्मती बि दोज़ख में हूंदो तेसी रब खां राज़ी कोन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सही मुस्लिम के अंदर हदीस सही मुस्लिम की हदीस अब्दुल्ला बिन अमरू रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत फरमाए त हजरत इब्राहिम पंहिंजी उम्मत जे लाइ चयो हुयो त मुंहिंजा मौला फमन तबिअनी फइन्नहु मिन्नी। जेको मुंहिंजी ताबेदारी कंदो उहो ई मुंहिंजो आहे, जे मुंहिंजी ताबेदारी न कई मां उन खां बेज़ार आहियां। हजरत ईसा अलैहिस्सलाम चयो हो त ए मुंहिंजा मौला इन तुअज़िबहुम फइन्नहुम इबादुक। जे तू मुंहिंजी उम्मत खे अज़ाब कंदे त तुंहिंजा बाना आहिनि, तुंहिंजी मर्ज़ी आहे। इब्राहिम पंहिंजी उम्मत जे लाइ हीअं चयो, ईसा पंहिंजी उम्मत जे लाइ हीअं चयो, पर मुंहिंजे मिठे मोहम्मद करीम इहे ॿई क़ुरान जूं आयतूं पढ़ियूं, इब्राहिम जो कौल ऐं हज़रत ईसा रूहुल्लाह जो कौल पढ़ी हुज़ूर रोअण लॻा ऐं दुआ जा हथ कयूं अल्लाहुम्मा ग़फिर ली उम्मती, अल्लाहुम्मा ग़फिर ली उम्मती। हे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे। मां इब्राहिम न आहियां जो इहे चवां त जेके मुंहिंजा ताबेदार उहे ई मुंहिंजा आहिनि, ॿियनि सां मुंहिंजो वास्तो न आहे। मां ईसा वांगुरु न आहियां जे चयो त बख़्शींदे त बख़्शणहार आहीं, जे अज़ाब कंदे तुंहिंजा बाना आहिनि। मां ईअं न चवंदुसि जीअं अॻियां नबीअ चई विया, मां त हीअं थो चवां मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे, मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे। मुंहिंजा महबूब रोंदा रहिया, दुआ घुरंदा रहिया, गलनि तां ॻोढ़ा टिमंदा रहिया, जीअं मोतीअ जा दाणा कतार करे किरनि, ईअं मुंहिंजे लजपाल नबी जे अखियुनि मां लुड़क वहनि पिया। उम्मती उम्मती जी सदा लॻी पई हुई। 3 ॾींहं 3 रातियूं मुंहिंजा सुहिणा हबीब रोंदा रहिया। जिब्रील लथो आहे, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा सुहिणा हबीब, रब जो फरमाए तू को ईसा नहीं, तू को मूसा नहीं, तू को इब्राहिम नहीं, तू तो मुंहिंजो हबीब मोहम्मद करीम आहे। ए मुंहिंजा महबूब इन्ना सनुर्दी
युअतीक फी उम्मतिक वला नसूक तुझी उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी करे छॾींदासीं महबूब तोखे ॾुखारो न छॾींदासीं तोखे ग़मज़दा न छॾींदासीं ओ मुंहिंजा सोना हबीब इन्ना सनुर्दीक हबीब असां तोखे राज़ी कंदासीं अल्लाह तो फरमाया असां तोखे राज़ी कंदासीं सुभान अल्लाह मुड़े ध्यान कजो हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर सब जो रज़ी अल्लाह ताला नबी जो अहले बैत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो पोटो सुभान अल्लाह इमाम हुसैन जो शहजादो माण्हुनि पुछुसि साईं असांखे त ॿुधायो त क़ुरान में पूरो क़ुरान अल्लाह जो कलाम आहे रब उन में अज़ाब खां ड्रिॼारियो आहे रब पंहिंजे रहमत जी उमेद ॾियारी आहे पर असां सम्झूं था त सॼे क़ुरान में उमेद ॾियण वारी आयत हिकिड़ी आहे जो रब फरमायो आहे त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह जे रहमत मां ना उमेद न थियो अल्लाह अहिड़ो करीम जो तव्हांजा अड़ई गुनाह बख़्शे छॾींदो इहा आयत असां सम्झूं था त वॾी उमेद ॾियारण वारी आयत आहे गुनहगारनि खे बदकारनि खे इहा ई उम्मत इहा ई आयत आसरो आहे त हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर सोणे फरमायो त ॿुधो तव्हां चओ था हीअ आयत ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इहा उमेद ॾियारण वारी आयत आहे पर असां अहल बैत था चऊं त पूरे क़ुरान जे अंदरि सभ खां वधीक उमेद ॾियारण वारी आयत हीअ आहे जो रब फरमायो वल सौफ युअतीक रब्बुक फतरदा हबीब क़यामत जे ॾियारे एतिरो ॾींदो साईं जो तूं पाण राज़ी थी वेंदे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हुज़ूर जे रब जे हुज़ूर में बीहंदा उम्मत मुजरिम ॾोहारी गुनहगार कतला बेफ़रमान भी हूंदा नेकोकार फरमा बरदार ताजुद गुज़ार आबिद ज़ाहिद भी हूंदा पर गुनहगार भी हूंदा पोइ अल्लाह फरमाईंदो हबीब अॼु जीअं चवीं तीअं मां रब कयां अॼु मूंखे तोखे राज़ी करणो आहे पोइ हुज़ूर अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला मुंहिंजा आबिद ज़ाहिद उम्मती त अमलनि जे करे छुटी वेंदा पर मुंहिंजा गुनहगार उम्मती मुंहिंजा बदकार उम्मती काॾे वेंदा अॼु उन्हनि जो ॿियो को वार वसीलो नाहे अॼु का उन्हनि जे बचण जी उमेद नाहे तुंहिंजो जलाल ऐं किबरियाई आहे तुंहिंजे कहर ऐं ग़ज़ब जो ॾींहुं आहे ऐं मुंहिंजा मौला अॼु मां तेसी राज़ी कोन थींदुसि जेसी ताईं मुंहिंजा गुनहगार उम्मती बख़्शे न ॾींदे जॾहिं क़यामत दा ॾींहुं थीसी सारी ख़ल्क़त परेशान होसी नबी होसन ते चुप थी सने मोहम्मद रब को पुकरेसी अगू रब दे नबी आखने अलावण कम मोहम्मद दा अगू रब दे नबी आखने अलावण कम मोहम्मद दा सबब केड़े कनो दुनिया ते आवण कम मोहम्मद दा सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त अल्लाह ताला जल शानो फरमाईंदो ओ मुंहिंजा सोना हबीब ओ मुंहिंजा महबूब जीअं तूं चवीं माला कया रब के मदीने वारा साईं अर्ज़ कंदा मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे रब फरमाईंदो महबूब जंहिंजी तूं सिफारिश कंदड़ खे छॾियो
जब चोरी दे ना उन्हें के बख्शे छड़ी वो हुजूर चवंदा वींदा रब बख्शे दी पंज किस्मन जी शफाअत थींदी घणन किस्मन जी पंजन किस्मन जी हिकड़ा मानू हुंदा 70,000 जेके बिना हिसाब जे हुजूर जन्नत में जिनमें 70,000 के जाओ तो मेरा नीर का हिसाब किताब ना है ये वजह हुजूर फरमाइंदा मौला अल्लाह वदाए रब फरमाइंदो ने 70,000 में देखो हिकड़ो है ना उन्हें हिकड़े सा वरी 70,000 हुजूर अर्ज कदा मौला अल्लाह वधीक रब फरमाइंदो हाने उहे जेके कोया 70,000 है ना उन्हें मां हिकड़े सा वरी हजार बियो तो या पेरी शफाअत हुंदी बे नंबर ते जन जो अञा हिसाब किताब थियो न हूंदो पर हिसाब जे लाइ सॾु थींदो अचो फलाणो हिसाब ते अचे फलाणो हिसाब जे लाइ अचे फलाणे जा अमल तोड़िया वञनि महबूब सिफारिश कंदा वेंदा रब उन्हनि खे बख़्शींदो जन्नत ॾे मोकिलींदो वेंदो 3 नंबर ते हिसाब थी वियो लेखो थी वियो हाणे उन्हनि जा नेकियूं थोरियूं गुनाह घणा थी विया हुकुम थींदो वठो मलाइको खुज़ू फगुल्लू सुम्मल जहीम सल्लू वठो पकड़ियो दोज़ख जा ज़ंजीर 70 हथ बाह में तकल गाढ़ा ज़ंजीर उन्हनि में पकड़े जहन्नम में उछलायो हाणे मलाइक पकड़े उन्हनि खे दोज़ख ॾे हलंदा त अॻियों मदीने वारो मीर अची वेंदो मलाइको कारे था वठी वञो न चवंदासीं हिननि जा अमल थोरा गुनाह घणा हुकुम सरकारी मिलियो आहे रब्बुल आलमीन जो हुकुम मिलियो आहे मोकिलियो जहन्नम में उछलायो पकड़ियूं वञूं था हुजूर फरमाईंदा तरसो हे निंधण का नाहिन साने वराए मोटाए हलो ने मलाइक चवंदा त साईं रब जो हुकुम मिली वियो आहे आर्डर रब जो थी वियो आहे जल जलालहू जो हुकुम मिली चुको आहे मुंहिंजा सोना हबीब मथे निहारींदा हे मुंहिंजा मौला छा तो मूंसां वाइदो न कयो हुयो त तूं मूंखे राज़ी कंदे हाणे कीअं तोसां राज़ी थींदुसि जो मुंहिंजा ही गुलाम पकड़िया दोज़ख ॾे था वञनि पिया महबूब सिफारिश कंदा रब फरमाईंदो मलाइको कठो न हथ करियूं कठो न ज़ंजीर अचे महबूब थो चवे सुभान अल्लाह 3 नंबर शफाअत हुंदी वरी 4 नंबर शफाअत ही हुंदी जो हिकड़ा मानू हिसाब थी वियो किताब थी वियो दोज़खी साबित थी विया हुकुम मिलियो तिन खे उछलायो न जहन्नम जी बाह में उहे दोज़ख में पहुची विया बाह में जलण लगा बाह में सड़ण लगा पर उन्हें दोज़ख जी बाह मां रड़ करे चवण लगा त अदरिकनी या रसूल अल्लाह अल्सिनी या रसूल अल्लाह ए अल्लाह दा रसूल सभी साहब दो बराबर निकम्मा हुयासी बराबर कतला गंदा गुनहगार हुयासी पर सदाईंदा त तुझो हुयासी मैनू को जीवे मैनू को जीवे के चलवे मैनू को जीवे चलवे तो संभलिया दे हथ लजवे तो संभलिया दे हथ लजवे असा छलना तेरा दरना तेरे दरवाजे ते मरना सानू रोज़े हशर दा डरना साडा तू वकील ते जज
साडा तू हुयो साडा तू हुयो वकील ते जज वे तू संभलिया दे हथ नजवे तू संभलिया दे हथ नजवे मुझा दोस्तो वो दोज़ख में जलंदड़ हूंदा हबीब ईंदा उन्हनि जी फरियाद रसी जेला लजपाल मोहम्मद पाण ईंदो हबीब ईंदा वेंदा त दोज़ख जा आड़ा उछामंदा वेंदा बाहियूं ठरंदियूं वेंदियूं उन्हनि जा जिस्म जली चुका हूंदा जे कोयलो कारो थी वेंदो आहे उन्हनि जा जिस्म जहन्नम जी बाह में इएं जली कारा थी चुका हूंदा हबीब उन्हनि खे वठी पंहिंजे हौज़े कौसर ते आणींदा उन्हनि खे हौज़े कौसर जो पाणी हारियो वेंदो उन्हनि जा बदन चोली जे चंड वांगुरु रोशन थी पवंदा उन्हनि खे कौसर जो प्यालो प्यारो वेंदो उन्हनि जा दर्द लही वेंदा उञूं बुखूं इज़ाब अज़ाब लही वेंदा हाणे चोली जे चंड जहिड़ा हसीन चेहरा सोना चेहरा बणाया वेंदा हुकुम थींदो त वठी वञोन हे मोहम्मद मुस्तफा जा आज़ाद करायल आहिनि सुभान अल्लाह पर जॾहिं जन्नती जन्नत में पहुची वेंदा न पंजी शफ़ाअत इहा थींदी जो जॾहिं बेहिश्त में पहुची वेंदा त उते बि हुज़ूर सिफ़ारिश कंदा मुंहिंजा मौला हिन खे 10 बंगला ॾिना त हिन जा 10 ॿिया बि ॾिया हिन खे 70 हूरूं मिलियूं आहिनि न अञा 70 ॿियूं बि हूरूं ॾिया मुंहिंजा मौला हिन जे नेमतुनि खे अञा वधाए हबीब चवंदा वेंदा रब फरमाईंदो हबीब तूं चवंदो वञ मां ॾींदो वञा अदा कंदो वञा छो त वल सौफ योतीक रब्बुक वतरदा तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं पाण राज़ी सल्लल्लाहु अलैहि जाम अछो पार उकारींदो असांजो तार मंडेरो तारींदो मदनी जाम मिठो जेके ॻाल्हि वणी आहे सो गॾिजी चवराए तव्हांजो नालो बि हुज़ूर जे सनागरनि में लिखिजी वेंदो मुस्तफा जे सनागरनि में नालो लिखाइण चाहियो था पोइ चओ अहमद जाम अछो पार उकारींदो असांजो तार मंडेरो तारींदो मदनी जाम मिठो जॾहिं क़यामत जो थींदो त मलाइक मोहम्मद खे सुधींदो दादा ओ ॿुधण सां मझाल ईंदो त उमती उमती करे पियो पुकारींदो मदनी जाम मिठो पारींदो अरबी जाम जो असांजो तार मंडेरो तारींदो मदनी जाम मिठो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला जल शानो मुंहिंजे सुहिणे हबीब सां वाइदो करे छॾियो त महबूब तुंहिंजी उम्मत खे बख़्शींदुसि जीअं तूं राज़ी थींदे तीअं तोखे राज़ी कंदुसि मुंहिंजा दोस्तो अबू हातिम खां रिवायत तफसीर दुर्र मंसूर जे अंदर इमाम जलालुद्दीन सुयूती रिवायत आंदी आहे त जॾहिं इहा आयत नाज़िल थी त हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब
मदीने वाले साईं जो चाचो आ वो तो फरमाए त जने या आयत नाज़िल थी रब फरमायो त हबीब तोखे राज़ी कंदुसि ऐं मुस्तफा तने राज़ी थींदा जने उम्मत के छड़ाए जन्नत में वठी मदीने वाले जी शफाअत खपे या न खपे लजपाल नबी जी शफाअत खपे या न खपे फरमान था शफाअती लिअहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी शफाअत मुंहिंजे उम्मत जे कबीरन गुनहगारनि जे लाइ कंहिंजे लाइ जेके कबीरा गुनहगार हूंदा न उन्हनि जे लाइ बि मदीने वारे साईं जी शफाअत पर हिकिड़ा बदबख्त अहिड़ा हूंदा जो हुज़ूर जे साम्हूं ईंदा साईं फरमाईंदा आहिनि कि परे कयो मां नथो सुञाणा हिननि जी शफाअत मां न कंदुसि ख़ुदा इहे केॾा वॾा बदबख्त हूंदा केॾा बदनसीब हूंदा जो महबूब जी शफाअत न कंदा ॿुधाए त अहिड़े टोले खां बचिजे या न बचिजे जेके हुज़ूर जे शफाअत खां महरूम रहिजी वञनि इन टोले खां बचिजे या न बचिजे कहिड़ा कहिड़ा बचण चाहियो ॿुधो साईं फरमाइनि था मल्लम यअख़ुज़ मिन शारिबिही फलैस मिन्नी जेको पंहिंजूं मुछूं नथो वढाए इहो मुंहिंजी उम्मत जो नाहे साईं फरमाइनि था जेको ॼाणी वाणी मुंहिंजी ॾाढ़ी सुन्नत तो कटाए क़यामत जे ॾियारे उथंदो मन क़ता लिहियतहू قبل القبضة أسود الله وجهه يوم القيامة जेको सुहारी के मुठ खां घटाए या कूड़ाए थो साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे में उथंदो इन जो मुंहुं कारो थियल हूंदो ऐं इन जे लाइ मुंहिंजी शफाअत बि न हूंदी मुंहिंजी शफाअत न हूंदी हाणे मूंखे ॿुधाए मुछूं वॾियूं रखियूं वेठो आहीं सुवारी पधरो कयूं वेठो आहीं महबूब जी शफाअत मिलंदई महबूब गुनहगारनि जी शफाअत कंदा पर ही बदबख्त अहिड़ा हूंदा जेके ॼाणी वाणी सुन्नतूं छॾे ॾियनि था इन्हनि खे महबूब पाण परे करे छॾींदा शफाअत जा हक़दार न बणिजी सघंदा ॿुधाए त पोइ अहिड़े कम खां बचिजे या न बचिजे या न बचिजे हाणे अल्लाह तो फरमाए त हबीब तोखे राज़ी कया रब छा थो फरमाए हबीब तोखे राज़ी कया पुट अल्लाह त मालिक आहे न अल्लाह त ख़ालिक आहे न सारे जहान जो पालनहार रब आहे न उहो रब थी करे महबूब खे राज़ी करे ऐं असां छा आहियूं मुस्तफा जा गुलाम मुस्तफा जा उम्मती मदीने वारे जे टुकरनि ते पलजण वारा इहा ॻाल्हि घणनि खे सम्झ में न ईंदी त टुकरनि खे साईं फरमाइनि था सही बुखारी जी हदीस आहे त इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती अल्लाह ॾींदो आहे वंडींदो वरी मां मोहम्मद जेको अल्लाह ॾिए थो न मदीने वारा साईं वंडनि था तव्हांखे वंड मिली आहे या न मिली आहे उहा त जे न तुंहिंजे फसुल सारियुनि जो हींअर सुठो थियो आहे ऐं बटई 20 ख़रार खणी त बि सम्झ जाइंदी आहे मोहम्मद मिठे जी वंड जे मानी गफ़ो थो खाई न त इहा मदीने वारे साईं जी वंड थी ऐं जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे न जंहिंजो खाइजे तंहिंजो जेको खाए बि ऐं मञे न त हुनखे छा चवंदा आहियो सिंधी में निमक मुर्दार बेनीम को जो निमक खाए वरी मञे ई न सम्झो था न ओड़े पाड़े में ॾिसो को बेनीम को मिठन त कोन्हे माशाअल्लाह मां ॾिसां थो ही सभु निमक वारा आहिनि
छो त निमत वारनि जो मुंहुं ई परे खां पथरो मुस्तफा जी तारीफ़ थींदी त हियां पिया ठरंदड़ चेहरा पिया पकंदा निमक मुर्दार ईअं पिया हटबा सकबा जीअं भला हुजे अंदरि ज़हर हुजे ईअं पिया फकड़ खाईंदी आहे फकड़ पिया खाईंदा हाणे रुॻो जलसो पूरो थिए त वरी फ़क़ीरनि खे चवंदा हीअं साईं छो थियो हीअं छो थी हीअं छोटा ज़हर जा वकड़ कोन असां पंहिंजे नबीअ जी तारीफ़ था कयूं बेटा हाणे मां हैरत में आहियां अजब आहे मूंखे इंटरनेट ते उहा वीडियो रखी आहे हिकिड़ो हिंदुस्तान जो देवबंदी मौलवी आहे देवबंदी उहो मौलवी आहे उहो अचे थो त असांजो जेको इस्लाम आहे उहो अरब मां न आयो आहे मोहम्मद मुस्तफा वारो दीन असां वटि न आहे असां देवबंदियुनि जो जेको दीन आहे सो कृष्ण वारो आहे कृष्ण जेको आहे सो असुल हिंदुस्तान में न बीह कृष्ण असां वटि दीन कृष्ण वारो तकरीर रखी अथव यूट्यूब ते तव्हां ॾिसंदो न सर्च कराईंदो त हिंदुस्तान जो मौलवी आहे उन इहा फतवा ॾिनी आहे तकरीर उनजे पंहिंजे आवाज़ में भरी बीठी आहे जेकॾहिं को माण्हू चवे त मां उन्हनि खे ॾेखारींदुसि उहा तकरीर मुंहिंजा दोस्तो पाण ऐलान था कनि त असांजो जेको नबी आहे सो मके वारो मोहम्मद मुस्तफा न आहे असांजो जेको नबी आहे उहो राम आहे हाणे जे राम जो उम्मती आहीं त पोइ जीअं वणे तीअं राम राम नबी खे भित जे कोई जी ख़बर न तुंहिंजे राम खे बराबरि ख़बर न हूंदी असांजो नबी त मदीने मां वेही हिन आशिक़ चवनि था नबी मरी वियो मिटी में मिली वियो तव्हांजो नबी बराबरि मिटी में मिली वियो हूंदो बराबरि मरी वियो हूंदो पर असांजो नबी मदीने में अॼु बि हयात नबी के गैब जो इल्म कोन हो तव्हां सचा आहियो तव्हांजे नबी खे न हूंदो पर असांजो नबी त हीअं वेठो आहे मदीने में जे नेण थो खणे त अर्श मुअल्ला जा खुंगरा बि ॾिसी तरल मलाइकत हाफीन मिन हौल अर्श तवाफ था कनि उन्हनि खे बि तूं ॾिसींदो महबूब नेण था खणनि मदीने वारा साईं जे नज़रूं था खणनि त मूसा अलैहिस्सलाम खे कब्र में अंदर बि ॾिसी था वठनि हाणे मां वियोसि उर्दन जे मुल्क में उर्दन अरबी इस्लामी मुल्क आहे उर्दन उते हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी मज़ार जबल नीबू ॻाढ़े रंग जो जबल आहे साईं फरमाईंदा मेराज वारी राति मां इतो कसीबुल अहमर खां गुज़रियुसि इन ॻाढ़े पहाड़ी खां गुज़रियुसि त मूसा कब्र में बीठो निमाज़ पियो पढ़े मूं पाण असांजो नबी त मज़ारनि में अंदरि बि ॾिसी सघे थो ऐं इन उर्दन जे मुल्क में मैदान मौत साहिब खान खोसा अलाह कंदो सदाईं ख़ुशि हूंदो तव्हां रूह ॾिठो आहे जी जी हिन में रूह आहे या न आहे रूह जे रूह न हुजे त वरी कोई अलाह वॾड़ा ॾींहं ॾींदुसि जे रूह न हुजेसि त मैयत भला हिन जो रूह नज़र अचेव थो सची सची ॿुधाए ईअं त ॻाल्हाए ॼण सभु रूह हिननि खे ॾिसो रूह नज़र अचेव थो कोन थो नज़र अचे हिन फ़क़ीर त परे थियो पर तव्हांखे पंहिंजो रूह बि नज़र नथो अचे तव्हां पंहिंजो रूह ॾिठो आहे क़ुरान थो रखां मथे ते रूह पंहिंजो ॾिठो अथव कोन ॾिठो आहे न हे तुंहिंजी मुंहिंजी नज़र आहे पंहिंजो रूह बि नज़र नथो अचे हुज़ूर मैदान मौता में हज़ारे मैल परे हज़रत जाफ़र तैयार जे जिस्म खे बि ॾिसनि था रूह जो निकिरण बि ॾिसनि था जन्नत
जन्नत है सतन आसमान को मथे आ सतन आसमान का मथे हुजूर जन्नत के ॾिसी था सघनि बड़ा साहिब खान घोसे जो ॻोठ परे आ मौसम ये ॻोठ परे आ मुंहिंजे महबूब चओ त हुजूर अॼु बि हयात नबी अॼु बि हुजूर खे इल्म आहे हाणे अल्लाह मालिक खालिक वो चवे त महबूब तोखे राज़ी कयां ऐं तूं उम्मती तूं टुकरनि ते पलजण वारो तूं हुजूर जे कलमे पढ़ण वारो तूं हुजूर जे दर जो गुलाम सॾाइण वारो तूं महबूब खे राज़ी कंदे या नाराज़ कंदे अल्लाह चे महबूब तोखे राज़ी कयां ऐं तूं उम्मती थी छा चवंदे महबूब खे राज़ी कंदो या नाराज़ कंदो कसम तूं हिते चङा अमल तूं करे न हुजूर खे रोज़े अतर में ख़बर पवे तुंहिंजा अमल ॾिसी मदीने वारा साईं ख़ुशि था थियनि तुंहिंजा बुरा अमल कुधा करतूत ॾिसी मदीने वारा साईं दुखारा थी हाणे ॿुधाए त महबूब खे राज़ी कंदे या नाराज़ कंदे जेके राज़ी कंदो हथ मथे खणो मदीने वारे साईं खे राज़ी कंदो पक था चओ राज़ी करण चाहियो था न त पोइ मुस्तफ़ा जी सुन्नत ते अमल कयो शरीयत ते अमल कयो 5 वक़्त नमाज़ पढ़ो साईं फरमाइनि था बिलाल तूं बांग चयो मां मदीने जे घिचुनि में घुमी ॾिसां जेके नमाज़ ते नथा अचनि उन्हनि जे घर खे तीली हणी साड़े छॾिया जॾहिं वञनि उनजा घर जेके बांग ॿुधी नमाज़ ते नथा अचनि पोइ छा था चओ नमाज़ पढ़ंदो या न पढ़ंदो सभिनी हथ खयो आहे या अञा कुझु रहियल मथे ईमान बीहो न वेहो हथ मथे हा पढ़ंदो मां ॾिठो आहे त बलोच क़ौमूं जेके न बलोच बलोच लफ़्ज़ आहे बलोच बलोच पंहिंजे वाइदे जा पक्का ऐं सचा मदीने शरीफ में ॾिस हिकिड़ो माण्हू अचे मूंखे मिलियो हथ चुमे पियो अदब एतिराम सां साईं ख़ुशि आहियो ठीकु आहियो तुंहिंजे माना वॾी आजिया पियो करे मुंहिंजी वाह तूं केरु आई मां तोखे सुञाणा कोन्ह चईंदी हिकिड़े जलसे में मां आयो हुउसि तव्हां वरितो वाइदो त निमाज़ 5 वक़्त पढ़जो ऐं मदीने वारे साईं जी ग़ुलामी कजो सो साईं मां उन ॾींहुं हथ खयो आया मां बरोच माण्हू बरोच जो वाइदो हूंदो आहे पको सो साईं उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं 15 साल थिया हिकिड़ी मुंहिंजी निमाज़ न रही 15 सालनि खां निमाज़ पढ़ंदो थो अचां तकरीर तव्हांजी हिकिड़ी ॿुधी हुयमि बसि मूं दिलि में चयो त मुंहिंजा मौला इन साईं जे न मूंखे हिकिड़ी तकरीर में निमाज़ी बणायो आहे वरी इहो इश्क जाॻाए अंदर में जो मदीने ते पहुतो आहियां हाणे इन जी ज़ियारत मूंखे हिते पंहिंजे अंगण ते करणु अॼु मां हींअर दुआ घुरी ऐं निकितो आहियां त साम्हूं तव्हां मिलिया अॼु जे मां अलाह खां ॿियो कुझु घुरां हा जेको घुरां हा तो मिले हा पर मां घुरियो तव्हांजी मुलाक़ात तव्हां अॼु मूंखे मिलिया शाबत हुजे अलाह तोखे ख़ुशि कंदो मदीने वारे साईं जे रहमत जी छांव हूंदे सदाईं ॾिठो मुस्तफ़ा जे पैगाम खे ॿुधो मञो ऐं अमल करे पोइ तव्हां छा था चओ नमाज़ 5 वक़्त पढ़ंदो बरोच बि वाइदो कयो सिंधी बि वाइदो कयो सिंधी जमात सभा जा सिंधी आहिनि सिर कटाईंदा आहिनि पर पंहिंजो कौमनि तां मुड़ंदा वाइदो पको आहे नमाज़ पढ़ंदो मुंहिंजा दोस्त चोरियूं न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेहयाई जा कम न कयो महबूब जा सच्चा आशिक सच्चा ग़ुलाम थी वञो तव्हांजी दुनिया बि आबाद तव्हांजी आख़िरत अकीम अस्सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज़ कायम कयो मुशरिकन मजा न थियो मुशरिक नमाज़ न पढ़ंदा आहिनि जे मोमिन आहियो त नमाज़ पढ़ो जो खबर मोमिन आहियो मुशरिक आहियो मोमिन आहियो त सही हथ नमाज़ पढ़ो सोने नबी जो सच्चो आशिक ऐं ग़ुलाम थी हबीब जी फर्मा बरदारी कर महबूब जे सुन्नत ऐं दीन ते हलंदे रब तुंहिंजा 2 जहान मोचारा अञा त दिलि चवे पई कुझु बयान कयां पर ॾिसां थो गर्मी में हमला रिजन यार
मुलाकात बाकी जिंदगी वफा कई तो वरी भी इंशाल्लाह कदे कचहरी थी तो बाकी हवाला कंदासीं मदीने वारे साईं जा गुण वेही ॻाईंदासीं। अल्लाह ताला मूंखे चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए। रब शाह असांखे अमल में اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. يا الله इन सारी जमात पे राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर। या अल्लाह साहिब खान ॻोठ जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وآله وصحبه.